आलमी मालियाती फंड 400 यूनिट्स ताईं बिजली इस्तेमाल कंदड़नि खे रिलीफ ॾियण वारी हुकूमत जी तजवीज़ रद्द करे छॾी। 200 यूनिट वारनि बिजली वाफ़ेदारनि लाइ रिलीफ ते रास्तो ज़ाहिर। गैस महांगी करण जो मुतालबो। ज़रियनि वाफ़ेदारनि खे बिजली जे बिलनि जे रिलीफ ते मामले ते पाकिस्तान ऐं IMF अख़्तियारनि विच में राब्तो थियो। IMF 400 यूनिट ताईं बिजली इस्तेमाल कंदड़नि खे रिलीफ ॾियण जी तजवीज़ रद्द करे छॾी। 200 यूनिटनि ताईं बिजली इस्तेमाल कंदड़ वाफ़ेदारनि खां बिल क़िस्तनि में वसूल करण ते इतफ़ाक़ थियो आहे। बिल क़िस्तनि में वसूल करण जी हतमी मंज़ूरी काबीना खां वरिती वेंदी। तवानाई वारी वज़ारत बिजली बहरान ते ज़ाब्तो आणण लाइ सॼे मुल्क में दुकान कारोबार सांझीअ जे वक़्तु बंदि करण जी तजवीज़ पेश करे छॾी। तवानाई वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि तजवीज़ ते 1 अक्टूबर खां 15 फरवरी ताईं अमल दरामद जो इम्कान आहे ऐं तजवीज़ ते अमल दरामद लाइ समूरनि चेंबर्स ऑफ फेडरेशन ऐं वापारी तंज़ीमुनि सां मुशावरत शुरू कई वई आहे। उन क़दम सां रोज़ानो 1500 मेगावाट खां वधीक बिजलीअ जी बचत थींदी। हुसैन ऐं संदसि जानिसारनि साथियुनि जो 40हों मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। कराची में निश्तर पार्क खां बरामद थियल मरकज़ी मातमी जुलूस मंज़िल ॾांहुं रवां जुलूस पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदो। हुसैनिया इरानिया खारादर वटि नहर थींदो। मातमी जुलूस जे रस्तनि खे कंटेनर्स लॻाए सील कयो वियो। जुलूस जी सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। सिंध समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि मां मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। लाहौर, कोयटा ऐं पेशावर समेत ॿियनि शहरनि मां बि जुलूस बरामद। हैदराबाद, मीरपुर ख़ास, ठट्टो, बदीन, उमरकोट, लाड़काणे, मटियारी, नवाबशाह, सकरन, नौशर फिरोज, जैकबाबाद, घोटकी, रोहिड़ी, मेहड़, ओबावड़ो, रेती, दोदापुर, सरहाड़ी ऐं ॿियनि शहरनि मां मातमी जुलूस बरामद। दौलतपुर खां मोरो ताईं निकितल अरबियन मशी मार्च में हज़ारे अज़ादार शरीक। सिंध में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चालीहे जे मौक़े ते आम मोकल, निजी ऐं सरकारी स्कूल बंदि। PTI जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी ख़िलाफ़ साइफ़र केस जी ॿुधणी बिना कार्रवाई जे मुलतवी। PTI जो वकील बाबर अहवान, नईम पंजोथा ऐं शेर अफ़ज़ल मरवत जज हबुल इस्नात ज़ुल्करनैन जी अदालत में पेश। ड्यूटी जज मोकल ते हुअण सबबि केस जी ॿुधणी बिना कार्रवाई जे मुलतवी। इस्लामाबाद हाई कोर्ट पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ इलाही जे तौहीन अदालत जी दाख़िल दरख़्वास्त रद्द करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस तारिक महमूद जहांगीरी आज़ादीअ खां पोइ परवेज़ इलाही जी ॿीहर गिरफ़्तारी ते तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी दौरान अदालत परवेज़ इलाही पारां दाख़िल तौहीन अदालत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। PTI चेयरमैन जी घरवारी बुशरा बीबी ख़िलाफ़ तोशाखाना केस में जाली रसीदनि वारे केस जी ॿुधणी। इस्लामाबाद हाई कोर्ट डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट में बुशरा बीबी ख़िलाफ़ तोशाखाना केस जी ॿुधणी। बुशरा बीबी पंहिंजे वकील सां गॾु अदालत में पेश। अदालत जांच ऑफिसर जी इस्तदा मंज़ूर कंदे ॿुधणी 12 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। अफ़गानिस्तान में जंगी सामान अमरीका न पर अफ़गान सिक्योरिटी फोर्सिस छॾियो हो। अमरीका अफ़गानिस्तान में को बि मिलिट्री सामान दहशतगर्दनि लाइ नाहे छॾियो। अमरीकी नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे तर्जुमान जॉन कर्बी जो बयानु चवे थो पाकिस्तान खे पेश ईंदड़ सिक्योरिटी ख़तरनि ते गॾिजी कमु कंदासीं। कश्मीर समेत समूरनि मामलनि ते पाकिस्तान ऐं भारत पाण ॻाल्हियूं कनि। कोयटा जे इलाइक़े अखबर्ग में CTD जी कार्रवाई। 4 मुबैना दहशतगर्द मारिजी विया। CTD तर्जुमान मौजब मारिजी वियल
दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथियो विया आहे। मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां आहे। सन वेझो लाखड़ा में खाण अंदर कम करण दौरान भिक किरण सबब ॿिनि सगन भाइरनि समेत 3 पोरियत दॿिजी विया। पोल माइंस थाणे जी हद खाण मां कोयलो कढण दौरान 3 पोरियतनि हमीद पठान, समील हक़ ऐं खलील रहमान पठान मथां भिक किरी पई। भिक किरण सबब 3 पोरियत दॿिजी विया। इतला बावजूद इंतज़ामिया हादसे वारे हंधि न पहुती। पोरियत पंहिंजी मदद पाण कए ते दॿिजी वियल पोरियतनि खे खाण मां ॿाहिरि कढण लाइ जिदोजहद जारी। सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल वाक़े खे 5वीं ॾींहुं गुज़री विया। कातिल गिरफ़्तार न थी सघिया। क़त्ल केस जो मुख्य कातिल शेर मोहम्मद उर्फ़ शेरल महर ऐं विया कानून जी पकड़ खां लाॻीतो आजा। सखर पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम। फरीदाबाद भरिसां ॻोठ ख़ुदा बख़्श ख़ासकेली मां अगवा थियल ख़ासकेली बिरादरीअ जूं 2 औरतूं ऐं ॿारड़ो बाज़ियाब। फरीदाबाद थाणे जी हद मां अगवा थियलनि खे पुलिस 3 महीननि खां पोइ बाज़ियाब कराए वरितो। पसंदि जे परण लाइ घरां निकितल ज़ाहिदा सोढर जे पलांद में 2 औरतुनि ऐं ॿार खे अगवा कयो वियो हो। बाज़ियाब थियलनि में बल्कीस वज़ीर ऐं 2 सालनि जो ज़ुबैर ख़ासकेली शामिल। टंडुजाम खां हैदराबाद वेंदड़ खे मज़दा जो टक्कर लॻण सबब नौजवान फौत। पुलिस मज़दा ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। लाशारी बिरादरी जो हैदराबाद मीरपुर ख़ास रोड ब्लॉक करे एहतजाज। आइन न्यूज़ सईदाबाद जे ॻोठ ज़ेर पीर वेझो रोहिड़ी केनाल में ॿारड़ो किरी ॿुॾी फौत थी वियो। कथाई झूपड़ी में रहंदड़ 10 वरनि जो बबलू बागड़ी रांदि कंदे ॿुॾी फौत थी वियो। लाश जी ॻोल्हा जारी।